शिकारपुर में पाकिस्तान ब्लाइंड एसोसिएशन पारां शाहीबाग क्रिकेट ग्राउंड में टूर्नामेंट मुनक़िद कई वई। रिपोर्ट करे है अतीक दुक्कड़। शिकारपुर में पाकिस्तान एसोसिएशन ऑफ द ब्लाइंड सिंध और पाकिस्तान एसोसिएशन ज़िले शिकारपुर तरफा तारीख़ में पहिरियों भेरो क़ौमी ब्लाइंड क्रिकेट टूर्नामेंट शाहीबाग पीसीबी क्रिकेट ग्राउंड में थी गुजरी, जंहिंमें सिंध ब्लू, सिंध ग्रीन, पंजाब और खैबर पख्तूनख्वा टीमनि जा क्रिकेट मुकाबला थी गुजरिया। क्रिकेट टूर्नामेंट में स्पेशल पीपल्स फाउंडेशन के चेयरमैन आगा मुनीर पठान ब्लाइंड एसोसिएशन के अगवान और रांदीगरनि आवाज़ न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त ये बहुत अच्छा माहौल मिला है। इधर हमारी रैश भी अच्छी है, ग्राउंड भी अच्छे हैं, बकाया इंतजाम भी अच्छे हैं। इधर जो टीमें आई हुई 4 टीमें, सिंध ब्लू है, सिंध ग्रीन है और केपीके और पंजाब। जी ये ऐसे इवेंट होने चाहिए, साल में 2 या 3 दफ़ा होने चाहिए। बहुत अच्छा महसूस कर रहे हैं, अरेंजमेंट्स भी बहुत अच्छी हैं और इतनी बहुत कम फाइनेंशियल सपोर्ट होने के बावजूद यहाँ पे 4 टीमों ने पार्टिसिपेट किया। लाइक सिंध थी, सिंध ब्लू थी, सिंध ग्रीन, केपीके और पंजाब। ये कहेंगे कि लाइक जब आप बात करते हैं कि विजुअली इम्पेयर्ड या डिफरेंटली एबल लोग जो हैं वो हमारे साथ माशरे का हिस्सा है, तो वो हकीकी तौर पे भी हमें अपने माशरे का हिस्सा समझें और हमारा साथ दें और नौकरियों के हवाले से जो है हमें बरसर रोज़गार किया जाए, ना कि हर महीने राशन दिया जाए कि हम दोबारा आपके मोहताज रहें। ठीक ही असल में सरकारी सतह ते थियणु घुरिबो हो। सरकार जेको आहे इन ते जीअं जेकॾहिं ब्लाइंड माण्हूअ जी बि आम माण्हूअ वांगुरु ख़्वाहिशूं आहिनि, आम माण्हू वांगुरु उनखे ज़रूरतूं आहिनि, आम माण्हू वांगुरु इहो ज़िंदगी गुज़ारणु चाहे थो। हिते असां वटि इहो बदक़िस्मती आहे त इनखे यानी जेको आहे नज़रअंदाज़ कयो थो वञे। 4 टीमूं जेको आहे 2 सिंध जूं आहिनि, पंजाब केपीके ऐं पंजाब मुक़ाबिलो थियो आहे ऐं जेको आहे केपीके सिंध ब्लू सां थियो आहे, सिंध ग्रीन सां थियो आहे। तमामु ख़ुशि आईंदा ऐं असांजे जीअं नौजवान नसल मनशिया जे तरफ़ ख़ासि करे असांजे शिकारपुर में अॾा सरेआम खुलेआम जेको आहे सरपरस्तनि में हली रहिया आहिनि, त उन हवाले सां असांजे नौजवान नसल खे रांदियुनि जे तरफ़ तरक़ीब ॾियण जे लाइ स्पोर्ट्स जा जेकी फेस्टिवल आहिनि या उन जा इवेंट्स आहिनि उहे नागुज़ीर थी विया हुया। पोइ लिहाज़ा हे अॼु ये बीनाईअ खां महरूम शख़्स शिकारपुर जे ग्राउंड में अची उन बीनाई वारनि अंधनि खे इहो ॿुधाइण आया आहिनि त असांखे त अल्लाह पाक बीनाई न ॾिनी आहे, पर असां शऊरी अख सां हिकु हिकु शइ महसूसु करे रहिया आहियूं, ॾिसी रहिया आहियूं। असां बाल में झींझण वॼाए करे बि उन्हनि आवाज़नि जे कढ पंहिंजा टारगेट हासिलु करे रहिया आहियूं। पर तव्हां अल्लाह पाक जा तरफ़ खां ॾिनल बीनाईअ जे हूंदे उहे अंधा आहियो जेकी तव्हांखे असांजी हिते वजूद नज़र न आयो आहे। 4 ॾींहंनि खां शिकारपुर में रहियल आहिनि, त हिननि खे ट्रैफ़िक जे हवाले सां जेकी हिननि जूं पॉइंट्स जेकी लोड अनलोड थियनि पियूं उन हवाले सां उन्हनि जूं तमामु घणियूं कोताहियूं आहिनि, जिन खे बर वक़्तु जेको आहे SSP साहब खे लेटर लिखियो वियो, DIB ब्रांच खे लेटर लिखियो वियो, पर कोई बि अहिड़ा जोॻा इंतिज़ाम हिननि शख़्सनि जे लाइ न कया विया। ऐं इन्हनि दोस्तनि खे प्रोमोट कंदा रहंदासीं पंहिंजे ख़ाली हथनि सां, पंहिंजी हिमत सां, पंहिंजे बाशऊर शहर वारनि सां इहे शयूं हलंदियूं रहंदियूं। तव्हां हितां जे ब्लाइंड एसोसिएशन पारां जेके रांदीगर जी ॻाल्हियूं ॿुधियूं, सॼो इहो चवणो सहकार पारां जेके ज़िला इंतिज़ामिया पारां जेके आहिनि उहे के बि सहकार न कयो वियो ऐं जेके पोजीशन माणींदड़ जेके टीमूं हुयूं उन्हनि खे इनाम पिणु न विया आहिनि। कैमरामैन दीदार सां गॾु अतीक दुक्कड़, आवाज़ न्यूज़ शिकारपुर।